अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वइज़ अख़ज़ल्लाहु मीसाक़न नबिय्यीन लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिकमतिन सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुल लिमा मअकुम लतुमिनुन्न बिही व लतंसुरुन्नह क़ाल अअक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम इसरी क़ालू अक़ररना क़ाल फ़शहदू व अना मअकुम मिनश शाहिदीन रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली रब्बि यस्सिर वला तुअस्सिर वतम्मिम बिल ख़ैर व बिक नस्ताईन या फ़ताह या फ़ताह या फ़ताह रब्बि ज़िदनी इल्मा। ऐं जॾहिं अलाह सभिनी नबियुनि खां पको वाइदो वरितो हो त जॾहिं बि मां तव्हांखे किताब ऐं हिकमत सां नवाज़ियां ऐं जॾहिं बि को रसूल उन्हीअ तालीम जी तसदीक़ कंदड़ थी अचे त उन्हीअ ते ज़रूरु ईमान आणींदव ऐं संदसि ज़रूरु मदद कंदव। पोइ अलाह उन्हनि खां पुछियो त छा अव्हां इक़रार कयो ऐं उन ते मुंहिंजे हुकुम जो बार खयों? उन्हनि सभिनी नबियुनि चयो त असां इक़रार कयोसीं। उन ते अलाह फरमायो त पोइ शाहिद रहिजो ऐं मां बि अव्हां सां गॾु शाहिदनि मां आहियां। इहो मामिलो आहे आलम अरवाह में। अलाह ताला पहिरीं तमामु इंसाननि जी रूहुनि खे जमा फरमायो ऐं सभिनी खां इक़रार वरितो त छा तव्हां मुंहिंजी इबादत कंदव, छा तव्हां मुंहिंजो हुकुम मञींदव? त असां सभई बि अलाह सां वाइदो करे आया आहियूं त बिल्कुलु हे अलाह साईं तुंहिंजो ई हुकुम मञींदासीं, तुंहिंजी ई इबादत कंदासीं। छो जो नबियुनि जो रुतबो आम इंसाननि खां मथे आहे त अलाह ताला उन्हनि खे हिकिड़ी ख़ासि ज़िमेवारी सां नवाज़ियो ऐं हुननि खां इक़रार बि थोरो आम इंसाननि जे मुक़ाबले में वॾो वारो वरितो वियो। तमामु नबियुनि बि हिन जो इक़रार कयो त अलाह ताला बिल्कुलु जेको तो हुकुम असांखे ॾिनो आहे उनखे असां बि बजा लाईंदासीं। छो नबियुनि जो सिलसिलो हलंदो रहियो त वञण वारे नबी उन जी ख़ुशख़बरी बि ॾेई छॾी त हीउ नबी बि अचण वारो आहे। जॾहिं उहो नबी या उहो रसूल अचे त उन जो बि चयो मञिजो, उन ते बि ईमान आणिजो। इहा ई वजह आहे जो नबी अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशख़बरी तौरात ऐं इंजील ॿिन्ही में मौजूदु हुई। तॾहिं उन्हनि यहूदियुनि ऐं ईसायुनि जॾहिं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॾिठो ऐं जॾहिं उहे ख़ुशख़बरियूं ॿुधियूं त हुननि दिलि सां मञी वरितो त इहो ई सचो रसूल आहे, पर पंहिंजे ज़िद जे करे इनकार कयो। पोइ जेकी हिन मीसाक खां पोइ फिरंदा त उहे ई नाफ़रमान आहिनि। छा ही माण्हू अलाह जे दीन खां सवाइ को ॿियो दीन चाहिनि था? हालांकि आसमाननि ऐं ज़मीन में जेकी बि आहे ख़ुशीअ सां या नाख़ुशीअ सां संदसि फरमान जे ताबे आहे ऐं इहे सभु उन ॾांहुं ई मोटाया वेंदा। ज़मीन ऐं आसमान में जेको कुझु बि आहे अलाह फरमाए थो सभु मुंहिंजे फरमान जे ताबे आहे। पोइ चाहे केरु ख़ुशी सां हुजे या नाख़ुशी सां हुजे, पर आहे सभई मुंहिंजे हुकुम जे ताबे। अलाह फरमाए थो इस्लाम खां अलावा ॿियो को बि दीन कोन्हे। हज़रत आदम अलैहिस्सलाम पहिरियों इंसान ऐं पहिरियों ई नबी, उनखे अलाह ताला इस्लाम ॾिनो। माण्हुनि बाद में पाण में इख़्तिलाफ़नि जे करे अलॻि अलॻि मज़ाहिब ठाहे छॾिया आहिनि। अलाह फरमाए थो मूं वटि अगरि को क़बूल आहे त सिर्फ़ु इस्लाम आहे। पोयां ई पढ़ी चुका आहियूं इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, अलाह वटि क़बूल सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु इस्लाम ई आहे। हिन ई सूरत में अॻियां अचे पियो ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त असां त अलाह ते ईमान आंदो आहे ऐं उन ते बि जेको असां ते नाज़िल कयो वियो आहे ऐं जेको इब्राहीम ऐं इस्माईल ऐं इसहाक ऐं याकूब ऐं संदसि औलाद अलैहिमुस्सलाम ते नाज़िल कयो वियो ऐं जेकी मूसा ऐं ईसा ऐं ॿियनि नबियुनि अलैहिमुस्सलाम खे संदन पालणहार वटां अता कयो वियो, असीं उन्हनि मां कंहिं हिक में बि फ़र्क़ु नथा करियूं ऐं असीं त संदसि फर्मा बरदार आहियूं। कंहिं बि नबी में फ़र्क़ु मां मक़सदु त असां कंहिंखे मञूं था कंहिंखे नथा मञूं, इहो इस्लाम जो हुकुम न आहे। इस्लाम में आहे जेके बि नबी जेके बि रसूल आया सभिनी ते ईमान आहे। क़ुर में नाले सां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु 25 खां 26 नबियुनि ऐं रसूलनि जा नाला अची चुका आहिनि। हालांकि हदीस में चए थो त कमो पेश 1.25 लख नबी आहिनि। असांजो उन सभिनी ते ईमान आहे, हालांकि असांखे सभिनी जे नालनि जी ख़बर बि कोन्हे का। ऐं जेको बि इस्लाम खां सवाइ ॿियो दीन तलबींदो तंहिंखां उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो ऐं उहो आख़िरत में नुक़सानु पाइण वारनि मां हूंदो। अलाह ताला भला अहिड़ी क़ौम खे कीअं हिदायत कंदो जेकी ईमान आणण खां पोइ काफ़िर थिया ऐं पहिरियां ई गवाही बि ॾिनाऊं त बेशक हीउ रसूल बिल्कुलु सचो आहे ऐं उन्हनि वटि चिटियूं निशानियूं बि अची चुकियूं ऐं बेशक अलाह ज़ालिमनि खे कॾहिं बि हिदायत नथो करे। इन्हनि पाण तस्दीक कई, यहूदियुनि ऐं ईसायुनि दिलि में इन नबीअ खे सचो ॼातो, भला के पहिरीं इन नबी खे सादिक ऐं अमीन जो लक़ब बि पाण ॾेई वेठा हुया इहे मके वारा ऐं जेके जेके बि नबी खे सुञाणनि पिया। अलाह फरमाए थो पहिरीं त मुंहिंजे तव्हां नबीअ खे सचो बि पाण पिया ॼाणियो, हाणे तव्हां हुनजो इनकारी छो थिया आहियो? ऐं अहिड़नि माण्हुनि जी सज़ा
हीअ आहे त बेशक मथनि अलाह मलाइकनि ऐं मिड़नि ई माण्हुनि जी लानत आहे। हे सभु इन्हनि ते लानत कनि था। हू हमेशह इन हालत में रहंदा, न उन्हनि जे अज़ाब में का कमी कई वेंदी ऐं न उन्हनि खे का मोहलत ॾिनी वेंदी। जहन्नम एॾी भयानक शइ आहे, उते अज़ाब में इज़ाफ़ो थींदो पर कमी न थींदी ऐं हिकिड़े लम्हे लाइ बि उन्हनि खे मोहलत कोन मिलंदी। पर जिन उन खां पोइ तौबा कई ऐं पाण सुधारियाऊं ऐं पंहिंजी इस्लाह कयाऊं ऐं चङा कम कयाऊं त बेशक अलाह बि बेहद बख़्शणहार ऐं निहायत रहम करण वारो आहे। पहिरीं कुफ्र में हुया, पोइ बाद में हुननि खे हिदायत नसीब थी वई, हुननि तौबा कई, हुननि पाण सुधारियो, पंहिंजी इस्लाह कई, सुठा कम कया, अलाह ताला फरमाए थो त पोइ मूंखे बि निहायत रहम करण वारो ऐं बख़्शणहार पाईंदा। पर जिन माण्हुनि ईमान आणण खां पोइ वरी कुफ्र इख़्तियार कयो ऐं पोइ पंहिंजे कुफ्र में वधंदा विया, तिन जी तौबा हरगिज़ क़बूल न कई वेंदी ऐं इहे ई माण्हू पका गुमराह आहिनि। यानी ईमान आंदऊं पोइ वरी हुननि कुफ्र इख़्तियार कयो ऐं कुफ्र में वधंदा विया ताजो हुननि जो मौत बि इन हालत में थी वियो। हाणे अलाह फरमाए थो त इन्हनि जी तौबा बि क़बूल कोन्हे, इहे हमेशह हमेशह जहन्नम में रहंदा, इहे नुक़सान वारा थी विया। यकीन करियो त जिन माण्हुनि कुफ्र इख़्तियार कयो ऐं कुफ्र जी हालत में दम ॾिनाऊं, उन्हनि मां जेकॾहिं को ज़मीन जेतिरो सोन बि फिदीए या बदिले तौरु ॾिए त उहो हरगिज़ क़बूल न कयो वेंदो। इहे उहे आहिनि जिन लाइ दर्दनाक अज़ाब आहे ऐं इन्हनि जो को बि मददगार न हूंदो। अलाह ताला मिसाल तौरु हिननि खे फरमाए रहियो आहे, जेकॾहिं तव्हां इन क़यामत वारे ॾींहुं जहन्नुम जे अज़ाब खां बचण जे लाइ ज़मीन में जेतिरो बि सोन आहे, यकीनन उहो कंहिं इंसान जो आहे ई कोन, पोइ बि मिसाल तौरु अगरि उहो इंसान बचण जे लाइ फिदीअ तौरु ॾिए, अलाह ताला फरमाए थो उहो उनखां क़बूल कोन कयो वेंदो। एतिरो भयानक ऐं ख़तरनाक ॾींहुं आहे। अव्हां नेकीअ जो दर्जो तेसि ताईं हरगिज़ न माणे सघंदो जेसि ताईं जेकी कुझु अव्हां खे प्यारो आहे सो अलाह जी राह में ख़र्च न कंदव, ऐं जेका बि शइ अव्हां ख़र्च कंदव सा अलाह यकीनन ॼाणंदड़ आहे। इहे तमामु आयतूं सूरह बक़रा में अची चुकियूं आहिनि, इन्हनि जी वज़ाहत पाण उते करे चुका आहियूं। हर ताम बनी इसराइलनि लाइ बि हलाल हुयो, सवाइ उन जे जेको इसराइली यानी हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम पंहिंजो पाण ते हराम कयो हो, ऐं उहो बि तौरात जे नाज़िल थियण खां अॻु। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त जेकॾहिं तव्हीं सचा आहियो त तौरात खणी अचो ऐं इहो पढ़ी ॾेखारियो। हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम खे उठ जो गोश्त पसंदि कोन हो, त हुन पंहिंजो पाण पंहिंजी मर्ज़ीअ सां पाण ते उहो गोश्त हराम कयो हो, न खाईंदो हो। त बनी इसराइलियुनि यानी यहूदियुनि बि इहो पंहिंजो सिलसिलो हलाईंदे उनखे जारी रखियो ऐं हुननि बि पाण ते उठ जो गोश्त हराम करे छॾियो। अलाह ताला फरमाए थो त हज़रत याक़ूब अलैहिस्सलाम उहो पंहिंजो पाण ते हराम करे वठो, हू ख़ुदि न खाईंदो हो, तव्हां इहो पंहिंजी शरीयत में शामिलु छो कयो आहे त इहो उठ जो गोश्त ई हराम आहे। छो जो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हलाल ऐं हराम शयुनि जी वज़ाहत कई, हलाल शयुनि जा जॾहिं पाण नाला वरिताऊं त उन्हनि में उठ जो नालो बि शामिलु हुयो, ऐं जेके हराम शयुनि जा नाला वरिताऊं त उन में उठ जो नालो न वरिताऊं। त बनी इसराइल यहूदी हैरान थी विया त असां वटि त उठ हराम आहे ऐं तव्हां था चओ त उठ हलाल आहे। त पोइ अलाह ताला हिननि खे फरमायो त तव्हां तौरात खणी अचो, ॾेखारियो त मूं किथे तौरात में नाज़िल कयो आहे त उठ तव्हां ते हराम आहे। उनखां पोइ बि जेकॾहिं के अलाह ते कूड़ा ठाह ठाहीनि त इहे ई ज़ालिम आहिनि। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त जो कुझु अलाह फरमायो आहे सो सच फरमायो आहे। तव्हां इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन जी ताबेदारी करियो जेको बिल्कुलु हिकु तरफ़ो हो ऐं हू मुशरिकनि मां न हो। तहक़ीक़ पहिरियों घर जेको माण्हुनि लाइ ठाहियो वियो सो यकीनन उहो ई आहे जेको मके में आहे। इहो बरकत भरियो ऐं सारे जहान लाइ हिदायत जो मर्कज़ आहे। खाने काबा यानी अलाह जो घर काबतुल्लाह शुरू खां वठी ज़मीन ते मौजूदु हो। पहिरियों इबादत जो घर खाने काबा काबतुल्लाह ही आहे, जंहिंमें बिल्कुलु पधरियूं निशानियूं आहिनि, मक़ाम इब्राहिम आहे, ऐं जेको बि उन घर में दाख़िल थियो सो अमन वारो थी वियो। मके में एतिरे क़दुरु अमन हूंदो हो जो अगरि को इंसान पंहिंजे पीउ जे क़ातिल खे इन मके में ॾिसंदो हो त उनखे कुझु बि न चवंदो हुयो। अॼु बि हज जे टाइम में लखे माण्हू जमा थियनि था पूरी दुनिया मां, मुख़्तलिफ़ क़िस्म जा माण्हू, मुख़्तलिफ़ नसलुनि जा माण्हू, मुख़्तलिफ़ रंगत जा माण्हू आहिनि ऐं मुख़्तलिफ़ तबियतुनि जा माण्हू आहिनि। उन में बख़ील बि आहिनि ऐं थधी तबियत वारा बि आहिनि। पर पोइ बि अॼु ताईं कहिड़ो वाक़ियो न थियो आहे। इन जी वजह इहा ई आहे त अलाह जी ख़ासि रहमत आहे हिन मके में। अलाह ताला फरमाए थो त मूं खे अमन जो घर कयो आहे। ऐं अलाह जो इंसाननि ते इहो हक़ आहे त जंहिंखे बि उन ॾांहुं सफ़र जी इस्तिताअत ॾिनी हुजे, जंहिंखे बि उन सफ़र ॾांहुं ताक़त ॾिनी हुजे सो उन घर जो हज करे। अलाह फरमाए थो त इहो अलाह जो इंसाननि ते हक़ आहे त जंहिंखे मूं ताक़त ॾिनी आहे, जंहिंखे मूं पैसो ॾिनो आहे इन सफ़र जो, त उहो लाज़मी अलाह जे घर जो हज करे।
ऐं जेको बि उन जो इनकार करे यानी उनखे ताक़त हुजण जे बावजूदु बि हू हज नथो करे त अलाह सभिनी जहान वारनि खां बिल्कुलु बेनियाज़ बेपरवाह आहे। अलाह खे फ़र्क़ु कोन थो पवे त तव्हां हज करियो था या नथा करियो। हज करण सां फ़ाइदो तव्हांखे ई आहे। इहो अलाह ताला इन खे फ़र्ज़ु करार ॾिनो आहे उन इंसान ते जेको उन जी ताक़त रखे थो। ऐं अगरि को इंसानु नथो करे ताक़त हुजण जे बावजूदु अलाह तो फरमाए मूंखे का बि परवाह कान्हे का तव्हांजी त तव्हां हज छो नथा करियो। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त अहले किताब अलाह जी आयतुनि जो इनकार छो था करियो ऐं अलाह शाहिद आहे उन ते जेकी कुझु अमी करे रहिया आहियो। तव्हां छो पहिरियां इनकारी थिया आहियो। तव्हांखे त हर हिकु शइ जी ख़बर बि आहे। तव्हां तौरात इंजील पढ़ियो बि आहे। तव्हां त हर उहा ॻाल्हि ॼाणियो था जेका तौरात ऐं इंजील में मूं नाज़िल फरमाई आहे। पोइ तव्हां हुन जा इनकारी छो थिया आहियो। ऐं पैगम्बर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चओ त अहले किताब जंहिं ईमान आंदो आहे उन्हीअ खे अलाह जे रस्ते खां छो रोकींदा आहियो। तव्हां छो था ॾिंगायूं पैदा करियो। छो था तव्हां रुकावटूं विझो अहले ईमान वारनि जे रस्तनि में। छो परेशानियूं था तव्हां पैदा करियो। छा तव्हां उन राह में ॾिंगाई था ॻोल्हियो। हालांकि तव्हां ख़ुदि गवाह आहियो। तव्हांखे पाण इन ॻाल्हि जी ख़बर आहे ऐं जेकी कुझु तव्हां करियो था अलाह उन खां हरगिज़ बेख़बर न आहे। इहो न सम्झो त तव्हां जेको कमु करे रहिया आहियो त अलाह ताला ॼाणे ई नथो। अलाह ताला तव्हां खां इन जो हिसाब ई न वठंदो। करे वठो पंहिंजा करतूत जेके तव्हां हिन दुनिया में करियो पिया। ए ईमान वारो ख़बरदार जेकॾहिं तव्हां अहले किताब मां कंहिं बि फ़िरके जी ॻाल्हि मञी त अव्हांखे ईमान आणण खां पोइ वरी मोटाए काफ़िर करे छॾींदा। हू त इन साड़ में भरिया पिया आहिनि त असां कहिड़े तरीक़े सां तव्हांखे काफ़िरनि जे रस्ते ते आणियूं। कहिड़ी तरीक़े पंहिंजे रस्ते ते आणियूं जंहिं रस्ते ते असां यहूदी ऐं ईसाई आहियूं। अलाह ताला ख़बरदार करे रहियो आहे अहले ईमान वारनि खे त इन्हनि जी ॻाल्हि न मञिजो। इहे बदबख़्त आहिनि। हू त इन ताड़ में वेठा आहिनि त हू तव्हांखे बि पाण वांगुरु नाकाम कनि। ऐं तव्हां कीअं कुफ़ुर कंदो जॾहिं तव्हांखे अलाह जूं आयतूं पढ़ी ॿुधायूं पियूं वञनि। ईमान वारो तव्हां आख़िर कुफ़ुर कीअं कंदो। तव्हां कीअं उन्हनि सां यारियूं दोस्तियूं रखंदव जॾहिं त तव्हांखे अलाह जूं आयतूं पढ़ियूं पियूं ॿुधायूं वञनि। न सिर्फ़ु अलाह जूं आयतूं पढ़ी ॿुधायूं पियूं वञनि पर अलाह ताला इहो बि फरमाए थो ऐं अवाम में संदसि रसूल बि मौजूदु आहे। हर क़दम ते तव्हांजी रहनुमाई करण जे लाइ मुंहिंजो रसूल बि मौजूदु आहे। ऐं जेको बि अलाह जे दीन खे मज़बूतीअ सां झलींदो त उहो यकीनन सिधी राह ते हलण जी हिदायत हासिल करे वठंदो। हेतिरियूं चिटियूं आयतूं चिटरा अहकाम ॾियण खां पोइ बि जेकॾहिं तव्हां पंहिंजो रस्तो छॾे ॾींदव ऐं इन्हनि यहूदियुनि ऐं ईसाइयुनि जी ॻाल्हि मञींदव त पोइ अलाह फरमाए थो यकीनन उहो हिन में कोन्हे उहो पोयां पढ़ी चुका आहियूं त पोइ मां बि बदिले वठण वारो आहियां। बार बार इन जी वज़ाहत करे चुका आहियूं त क़ुरान क़यामत ताईं हलंदो। सिर्फ़ु उन वक़्त जे लाइ कोन हुयो जेको नबी ते वही कई वेंदी हुई। अलाह जो चिटो हुकुम आहे असांखे त इन्हनि सां यारी न रखिजो। असां वटि पंहिंजो दीन मौजूदु आहे। असां वटि अलाह जो कानून मौजूदु आहे। पोइ कीअं मुमकिन आहे त असां अलाह जो दीन छॾे अलाह जो कानून छॾे इन्हनि जे कानूननि ते अमल करियूं। इन्हनि जे कानून ते अमल करण खां पोइ बि छा असां कामयाबु थींदासीं। जीअं अलाह ताला फरमाए थो जेको अलाह जे दीन खे मज़बूतीअ सां झलींदो इहो ई सिधे रस्ते ते आहे। हिदायत वारो इहो ई आहे। ज़बान सां त इक़रारी आहियूं था असां अलाह जे किताब खे नबी जी सुन्नत खे पकड़े हलूं पिया पर अमलनि में छा आहियूं उबतड़। दुआ आहे त अलाह असांखे सिराते मुस्तक़ीम ते क़ाइमु रखे। व आख़िर दवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।